जुती जान पर जे जुती थिया त ॿियो छा खपे खटा ॿिन्ही जहाननि जा पौती सा प्रिय जुती अर्श जे मते सुभान अल्लाह वकरु पवंदी ही बितदारक अर्शन ते ना लेन मुबारक लालण न लायण वारी करे है लालण ओ लालण न लायण वारी करे प्यारी करे प्यारी करे है प्यारी करे सिरी प्यारी करे सोहणी बुराकत स्वारी करे है सोहणी बुराकत स्वारी करे प्यारी करे तेरी प्यारी करे है प्यारी करे तेरी प्यारी करे वो अज़मी अजीब खे मायूस छो क्या जंहिंखे छॾाए छो थरो क्या वो अज़मी अजीब खे मायूस छो क्या जंहिंखे छॾाए छो थरो क्या महबूब खुद मुख्तियारी करे है महबूब खुद मुख्तियारी करे प्यारी करे फिर त्यारी करे बाबा त्यारी करे फिर त्यारी करे सोहने बुराकत स्वारी करे वो सोहने बुराकत स्वारी करे प्यारी करे फिर त्यारी करे प्यारी करे फिर त्यारी करे सोहनी बुराकत स्वारी करे प्यारी करे फिर त्यारी करे प्यारी करे फिर त्यारी करे हाय हाय सुभान अल्लाह सुभान मुझा सोना हकीकत पुछो तो आज तबियत गायण जे काबिल न हुई छो जो अगे रात हेॾे नवाब शाह जे साइड में सखी जामदाता रे पासे रे दावत हुई उते चांडियन फकीरन जो प्रोग्राम हुजे उते घट में 2.5 कलाक गायो अथमि उन जे करे थोड़ो तबियत ते घणो असर पइजी वियो आहे पर पोइ भाउ सदाम चयो त बाबा कीअं बि करे अचूं अथई मां चयोमांसि बाबा हिन भेरे मूंखे छॾ मूंखे वरी 13 जे ॾींहुं बि सुभाणे जो प्रोग्राम आहिनि उन जे करे अॼोको ॾींहुं मूंखे आराम करणु ॾे चई न ईअं न थींदो कुझु बि थींदो आहे ज़ोरावर माण्हू हुज़ूर भरी ॾाढो मां चयो भला बिस्मिल्लाह दिल में चए त दोस्त अली घणई महबूब जे ख़ातिर बि गुलामी ॾियूं पिया सोणी सिंधड़ीअ में सजण जूं नातूं पढ़ूं पिया अॼु यार 13 जी रात आहे महबूब मुश्किल कुशा जे विलादत जी रात आहे निंड करे यार छा कंदे ताकत भी उहो ई ॾींदी मुश्किल कुशा वञी ॻाए त हल भला बिस्मिल्लाह पोइ फ़कीर खे जवाब कोन ॾेई सघियासीं प्यारो बि आहे मां त हिनखे कराची ताईं बि वठी वियो आहियां 1-2 चकर प्रोग्रामनि ॾे ऐं सुरीलो बि नातखाना आहे सुरीलो बि नातखानो आहे ईअं न आहे तव्हांजो आहे पंहिंजो आहे कीअं पर असां हिनखे पंहिंजो सुरीलो करे मञीदा आहियूं त सुरीलो नातखाना अल्हम्दुलिल्लाह बहरहाल महबूब जी गुलामी ॾियणी आहे ॾींहं राति अदा पोआणी कंदो भी उहो ई सवली सणाई बेशक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह विलादत जी सआदत बेवरती सुभान अल्लाह ओ विलादत जी सआदत बेवरती ॾिसो अल्लाह जे दर अलिया ॾिसो अल्लाह जे दर अलिया
विलादत जी सादत बेवरते ॾिसो अल्लाह जे दर अली पिया जेको अल्लाह जो शेर आहे उहा हस्ती बराबर अलिया नारे हैदरी ओ जेको न्याणो नबी पाक जो होई मुस्तफा जो सगो सोट आहे अली या अली अली वांगे ज़माने में इबादत का नथी ॾिसजे इबादत में कसम हक़ जो शहादत का नथी ॾिसजे अथई जे यार पक करणी खोले क़ुरान खे ॾिस तूं अथई जे यार पक करणी खोले क़ुरान खे ॾिस तूं खुदा जे घर में बंदे जी विलादत का नथी ॾिसजे पसंदा खुदा के सदाकत अली जी या अफजल का अफजल इबादत अली जी शेर जमायत के असा जा घणा वणदा आहिनि उन जे करे जमायत जो हुकुम हूंदो आहे त असांखे शेर ॿुधाए फ़क़ीर सुभान अल्लाह ॾाढा कयो पसंदा खुदा के सदाकत अली जी अफजल का अफजल इबादत अली जी उहो भी तो जन्नत में किए कैसी ताई नकी होंदी जंहिंखे इजाजत अली जी वो थियो तामीर काबो आशिक जा लफ्ज़ त ॿुध छो तामीर काबो अली जे अचण लाइ छो तामीर काबो अली जे अचण लाइ थिए का हालत विलादत अली जी वो नबी ऐं अली जो आहे नूर दादन ज़ियारत नबी जी ज़ियारत अली जी जेको न्याणो नबी पाक जो होई मुस्तफा जो सगो सोट आहे सोणे हसन ऐं हुसैन जो बाबो सोणे हसन ऐं हुसैन जो बाबो अमा खातून जो वर अलिया सोणे हसन ऐं हुसैन जो बाबो अमा खातून जो वर अलिया विलादत जी सादत बेवरते ॾिसो अल्लाह जे दर अलिया जेको अल्लाह जो शेर आहे उहा हस्ती बराबर अलिया वो मूंखे हैदर जो सजदर सनी दऊ तब अज़मी अलय एज़ाज़ आहे अली जो मां गुलाम आहियां नारे हैदरी अली सुभान अल्लाह अली जो मां गुलाम आहियां अली मुंहिंजो इमाम आहे सवादर आहे तरो सदर ॾिसण ॿियो दर हराम आहे अली बा एतराम आहे अली बा तमाम आहे अली ज़ात जो मज़हर अली नूर पैगंबर अली अतहर अली अकबर अली खैरुल अनाम अली अतहर अली अकबर अली खैरुल अनाम आहे अली जे मैं जो जायदाद न कयो पुरोश जाम आहे उहो जिंद कसम आहे खुदा जो ता कयाम आहे नारे हैदरी
जॾहिं अवांगे ज़माने में इबादत कान थी ॾिसजे, इबादत में कसम हक़ जो शहादत कान थी ॾिसजे, अथई जे यार पग करणी खोले क़ुरान खे ॾिसो, ख़ुदा जे घर में बंदे जी विलादत कान थी ॾिसजे। हाय मूंखे हैदर जो सजदर सॾी दऊं तब आज़मी हले ऐज़ाज़ो आहे शल पूरी कयां पर इहा आहे चल पूरे कयां पर इहा कई जेका पर अलिया जेको अल्लाह जो शेर आहे उहा हस्ती बराबर अलिया विलादत जी सादत बेवरती। सुभान अल्लाह। भाऊ सदाम फरमाइश कई है तो तुझी जेका मशहूर मारूफ मनकबत गायल है पीरन जे पीर सोने दिलबर दस्तगीर जे शान में असा के उहा बुधाए त हीअ यारी आ पीरन जे पीर जी अॼु आमद आ सोने दस्तगीर जी। सुभान अल्लाह। जिते वींदो आहियां त उते या फरमाइश कंदा आहिनि छो त महबूब जे नातनि सभिनी जो सदको इज़त मिले पई, पर का नात अहिड़ी हूंदी आहे जंहिंजे लाइ आशिक़ वरी वरी ॿुधण लाइ चवंदा आहिनि ऐं ॿियो ॿुधंदा आहिनि जेका तव्हांखे आख़िर में मां ॿुधाईंदुमि भाई लतीफ़ सोने जी राणे जे सुर मां सुभान अल्लाह जेका मूंखे मुंहिंजे उस्ताद जानण सां ई सेखारी हुई। ओ त जबल तोता घोर वञा जिते मुंहिंजा साईं रहा। सुभान अल्लाह। ओ ये यारिया पीरन जे पीर जी अज आमद आ सुने दस्तगीर दे, ये यारिया पीरन जे पीर जी, ये यारिया पीरन जे पीर जी अज आमद आ सुने दस्तगीर दे, ओ अज आमद आ सुने दस्तगीर दे। ओ नबी जे नवासे सां जहनी होला तो, नबी जे नवासे सां जहनी होला तो, शरफ विलायत जो तन पातो, शरफ विलायत जो तन पातो, अड़ी दरबार आदल पज़ीर जी, अड़ी दरबार आदल पज़ीर जी अज आमद आ सुने दस्तगीर जी, ओ अज आमद आ सुने दस्तगीर जे।